ॾही पुलिस एसएसपी बदीन के हुक्मन के थुड़े छॾियो। जूडो लॻ बदीन ज़िले के ॾही थाणे की हद में 6 वाटर ते सरेआम जुआ जो अड्डो हलंदड़। ॾही पुलिस मंथली मुक़रर करे जुआ के अड्डे के सनद जो दर्जो ॾेई छॾियो। ॼाणायल जुआ के अड्डे ते बदीन, मीरपोखास, थरपारकर समेत ॿियनि इलाक़नि जे जुआरियुनि जा कटक लथल हूंदा आहिनि। जंहिं सबब इलाके में चोरियनि, फुरन ऐं ॿई ॾोही सरगर्मियूं अरूज ते पहुची चुकियूं आहिनि। जॾहिं त 12 माण्हुनि जी अच वञनि सबब इलाकेवासी सख़्त परेशान बणियल आहिनि। इन सिलसिले में ॻोठाणनि पारां ॾही थाणे के शिकायतूं कयूं हुयूं आहिनि, पर मक़ामी पुलिस जुआ जो अड्डो बंदि कराइण बदिरां जुआ जे अड्डे जी सरपरस्ती करण लगी। हेल ताईं को भी कार्रवाई न कई। मुतासिर ॻोठाणनि एसएसपी बदीन का नोटिस वठी जुआ जो अड्डो फौरी तौर बंदि कराइण जो मुतालबो कयो। वसीम यूसुफ रायमू, इबरत न्यूज़, जूडो।